बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला हबीबिहिल करीम व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा सदक़ल्लाहुल अज़ीम। कुरान करीम में अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम के यो इरशाद फरमायो त कुल ला असअलुकुम अलैहि अजरा, मुंहिंजा हबीब तो फरमा त मां तव्हां खां दीन इस्लाम जे तबलीग जे इवज़ में कंहिं बि शइ जो सवाल नथो कयां। अव्हां खां सवाल इहो थो कयां त मुंहिंजे क़रीबनि सां मुहबत कजो। सहाबा इकराम हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां इहो सवाल पुछो त या रसूल अल्लाह, अव्हां जा उहे कहिड़ा क़रीब आहिनि जन जी मुहबत असांजे मथां फ़र्ज़ थी आहे, वाजिब थी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उहे मुंहिंजा क़रीब जन जी मुहबत जो सवाल मां तव्हां खां कयां थो, वो हज़रत अली आहे, सैयदा ख़ातून जन्नत आहे, हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन आहे। इन्हनि जी मुहबत मां तव्हां खां घुरां थो। तंहिंजे करे असां मुस्लमाननि जे मथां लाज़िम आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अहल बैत अतहार सां मुहबत कयो ऐं हुज़ूर जे आल पाक, हुज़ूर जे औलाद अहल बैत उज़्ज़ाम जी मुहबत असांजे ईमान जो जुज़ आहे, असांजे ईमान जो हिस्सो आहे। अॼु 10 मुहर्रम शरीफ़ जो ॾींहुं आहे ऐं हीउ ॾियारो अहल बैत अतहार, शुहदाए करबला, सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे क़ुर्बानी जो ॾींहुं आहे। सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हक़ जो नालो आहे, हज़रत इमाम हुसैन सच जो नालो आहे, यज़ीद गुमराही जो नालो आहे, यज़ीद कूड़ जो नालो आहे, यज़ीद बातिल जो नालो आहे। सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हक़ जे आवाज़ खे बुलंद फरमायो ऐं पंहिंजी शहादत ॾेई करे दुनिया खे ॿुधायो त जॾहिं बि दीन इस्लाम जे मथां को बि वक़्तु अची वञे त उन वक़्त में दीन इस्लाम जे आबियारी जे लाइ हक़ जे झंडे खे बुलंद कयो वञे ऐं बातिल जे साम्हूं सीना सुपर थी करे माण्हू बीहे। अगरि उन में कंहिं क़िस्म जी कुर्बानी अची वञे थी, पंहिंजे माल जी कुर्बानी त ॾियणु घुरिजे, औलाद जी कुर्बानी त ॾियणु घुरिजे ऐं पंहिंजे जान जी कुर्बानी ॾियणु अची वञे, जान जे मथां कुर्बानी ॾियण जो वक़्तु अची वञे त पंहिंजे जान खे बि कुर्बान करे छॾिजे ऐं हक़ ऐं सच जे मामले में कॾहिं बि कंप्रोमाइज़ न करणु घुरिजे। मर्द हक़ बातिल से हरगिज़ खौफ खा सकता नहीं, सर कटा सकता है लेकिन सर झुका सकता नहीं। कॾहिं बि हक़ वारो कंहिंजे अॻियां बातिल जे अॻियां कंधु झुकाईंदो न आहे, उहो पंहिंजी जान त ॾेई छॾींदो पर हक़ जे मामले में कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कंदो। ताजदार करबला जो असांखे पैगाम इहो आहे त वक़्त जो यज़ीद ऐं यज़ीदियत दुनिया में हलंदी रहंदी ऐं तव्हांजे मथां लाज़िम आहे त हुसैनीअ जे राह ते हलंदे हक़ जे झंडे खे हमेशह बुलंद कंदा। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे असांखे इहा तौफ़ीक़ अता फ़रमाए त असीं सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे उन क़ुर्बानी जे फ़लसफ़े खे सम्झो ऐं सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नक्शे क़दम ते हलंदे पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारियूं। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।